नाज़रीन, सालेपट में ख़बर शामिल कंदासीं त सालेपट में मासूम बाड़े से ज़्यादती की कोशिश कई वही है। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं त सालेपट में मासूम बाड़े से ज़्यादती की कोशिश कई वही है। इन हवाले से सालेपट में लाइन ते मौजूद है सिकंदर मक्सी। जी, कहिड़ा तफ़सील आहिनि सिकंदर? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त सालेपट लॻ ॻोठ ॿिटड़ीअ जे रहवासी अब्दुर्रज़ाक शंबाणी बलोच प्रेस क्लब सालेपट जे अॻियां एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पुटु असद शंबाणी उमिरि 8 साल मदरसे में क़ुर मजीद पढ़ी वापसि घर अची रहियो हो त रस्ते में अज़ीज़ शंबाणी मुंहिंजे पुट खे ज़नाह जे इरादे सां पकिड़े तशदुद कयो। ॻोठाणनि जे रड़ियुनि ते अज़ीज़ शंबाणी बलोच फ़रार थी वियो। अहिड़ो इतलाउ सालेपट थाणे ते ॾिनो वियो आहे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ सालेपट थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न थी करे IG सिंध, DIG ऐं SSP सखर खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जी, वॾी महिरबानी सिकंदर मक्सी तफ़सील खां आगाह करण जी।